मुल्क में पहिरीं बर्फ़बारी पवंदे ई कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मौसमियाती तब्दीलियूं थियणु शुरू थी वयूं। बर्फ़बारी पवण सबबि मुल्क जे हेठियां वारे इलाइक़नि में गर्मीपद घटिजणु शुरू थी वियो। सियारे जी पहिरीं बर्फ़बारी कालाम ऐं मालम जब्बा में थी आहे, जॾहिं त बरसातुनि ऐं थधियुनि हवाउनि सबबि मौसम थधो थियणु शुरू थी वियो। गुज़िरियल राति कराची, लाहौर, फैसलाबाद, मुल्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं पियो, जंहिं बाद थधियूं हवाऊं लॻणु शुरू थी वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते मलेशिया पहुची वियो। मलेशिया जे राजधानी कोलालमपुर जे रोडनि ते पाकिस्तानी ऐं मलेशिया जा झंडा लॻाया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मलेशिया जे वज़ीर आज़म अनवर इब्राहिम जी दावत ते सरकारी दौरो कयो, जॾहिं त इसाक डार, अता तारड़ ऐं ॿिया वज़ीर संदसि गॾु आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे वधीक मज़बूत करण जूं ॻाल्हियूं ऐं सीड़पकारीअ ते बहस थींदो। भारत जे कयल अगराई खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। भारत कंहिं बि क़िस्म जी अगराई करण खां पहिरियां ज़रूरु सोचींदो त खेसि कहिड़ो नुक़सानु थी सघे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त सियासी तौर ते मोदीअ खे भारत में काफ़ी नुक़सानु थियो आहे। जेको पाक फ़ौज भारत खे नुक़सानु रसायो आहे, तंहिं सबबि हू आलमी सतह ते अकेलो मुल्क थींदो वञे थो। पाकिस्तान खे मुख़्तलिफ़ मुल्कनि तरफ़ां दाद मिली। बलोचिस्तान जे कोरकी वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी कार्रवाई खे मक़ामी माण्हुनि नाकाम बणाए छॾियो। मक़ामी क़बीलाई माण्हुनि ऐं दहशतगर्दनि विच में थियल झेड़े सबबि 4 दहशतगर्द मारिजण सां गॾु 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। दहशतगर्दनि तरफ़ां मक़ामी क़बीले जे माण्हुनि खे घर ख़ाली करण लाइ तंग कयो पियो वियो। इलाइक़ो ख़ाली करण जे इनकार खां पोइ औरतुनि क़ुरान खणी दहशतगर्दनि खे इलाइक़ो छॾण जो चयो। उन बावजूद बि दहशतगर्दनि इलाइक़ो ख़ाली करण जो चयो, जंहिं सबबि झड़प में 4 दहशतगर्द मारिजी विया। फिलोटला सामूड मां इसराइल हथां क़ैद कयल 29 वधीक समाजी कारकुननि खे आज़ादु कयो वियो। इसराइली परदेही वज़ारत मूजिबि गिरफ़्तार थियल 400 खां वधीक समाजी कारकुननि मां 170 माण्हुनि खे आज़ादु कयो वियो आहे। इसराइली क़ैद मां आज़ादु थींदड़ समाजी कारकुन तरफ़ां इसराइल जे ज़ुल्मनि जो इंकशाफ़ कयो वियो। हिकु समाजी कारकुन इटली पहुचण बाद इसराइली फ़ौज ऐं पुलिस ख़िलाफ़ चयो त खेनि खाधे पीते खां महरूम रखियो वियो। सदन फ़ौज जो क़ैदियुनि सां रवैयो इंतिहाई ख़राबु आहे, जॾहिं त ग्रेटा थनबर्न, मंडेला जे पोटे ऐं यूरोपी पार्लियामेंट जा मेंबर पिणु शामिल आहिनि।